1500 रियाल या धर्म वठी करे 1700 रियाल या धर्म ॾियण कीअं आहिनि हिकु महीने जे लाइ। पाकिस्तानी आहिनि ख़ासि करे दुबई में या अहिड़ी तरह सऊदी में। पोइ जॾहिं उन्हनि खे पाकिस्तान पैसा मोकिलण जे लाइ ज़रूरत पवंदी आहे ऐं अचानक उनखे एमरजेंसी थींदी आहे, पोइ काफ़ी हुंडी वारा हुन सां हिकिड़ो मुतालबो कंदा आहिनि त तोखे असां पैसा ॾियूं था 1500 धर्म, 20 ॾींहंनि खां बाद में या अहिड़ी तरह 30 ॾींहंनि खां बाद में तूं असांखे न 1500 धर्म ते 1700 धर्म ॾींदे। हे हले थो, काफ़ी हले थो त 20 ॾींहंनि खां बाद में या 30 ॾींहंनि खां बाद में तूं असांखे 1700 धर्म ॾींदी। त हे बि मजबूर हूंदो आहे, हे चवंदो आहे हाणे पाकिस्तान पैसा मोकिलण बि आहिनि ऐं मां वटि त इन टाइम 100 धर्म बि न आहे। पोइ असांजा काफ़ी मुस्लमान ख़ासि करे सिंध वारा ईअं कंदा आहिनि त ठीकु आहे, तूं 1500 धर्म मोकिले छॾ, 30 ॾींहंनि खां बाद में मां तोखे 1700 धर्म ॾींदुमि। यादि रखे छॾियो, इहो व्याज आहे, हे सूद आहे। जेकॾहिं कंहिं बि इहो कारोबार कयो आहे, कंहिं बि इहो तरीक़ो इस्तेमालु कयो आहे, नाजाइज़ कयो आहे। जेकी बि रक़म तव्हां हासिलु कई आहे, इहे जेके 200 धर्म मथे वरिता न, इहे 200 धर्म तव्हां हिन खां व्याज वरिता आहिनि।